हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जेतिरी पंहिंजी उम्मत सां मुहबत कई आहे या जेतिरो पंहिंजी उम्मत जे लाइ हर वक़्तु फ़िक्रमंद हूंदा हुआ, एतिरो इंसान सां मुंसलिक ॿियो को बि रिश्तो नथो थी सघे जेतिरी मुहबत मदीने वारे साईं खे पंहिंजी उम्मतीअ सां आहे। मके जो शुरूआती दौरु आहे। हाणे इहो जेको मां तव्हांखे ॿुधायां थो, इहो हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे। बुज़ुर्ग आहे, वॾो साईं जी मज़ार ठठे में आहे। वॾो जयद आलिम दीन हो, मुफ़सिर हो क़ुरान जो, ऐं केतिरनि ई किताबनि जो मुसनिफ़ हुयो। दौर साईं जो इहो ई आहे, जीअं हज़रत साईं मियां हामिदुल्लाह हुज़ूरी साईं जन जो ज़मानो साॻियो ई आहे, साईं मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी वारो जो ज़मानो, इहो साॻियो ई दौरु आहे, साॻी सदी आहे। इन में साईं मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह, हज़रत साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, साईं सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जन जो ॾाॾो साईं साहिब ॾिनो फारूकी रहमतुल्लाह अलैह, हज़रत साईं ख्वाजा मोहम्मद ज़मान लोहारी वारा रहमतुल्लाह अलैह, ऐं साईं ग़ुलाम मोहम्मद बुग़ाई साहब शाहपुर जहानिया में जेके बुज़ुर्ग आहिनि उहे, ऐं साईं अब्दुर्रहीम गरोड़ी रहमतुल्लाह अलैह, इहे सभु बुज़ुर्ग हिक ई सदीअ जा अथव ऐं हमासर आहिनि, ज़मानो साॻियो ई आहे हिननि जो। हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी लिखे थो तफ़सीर हाशमी में त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े ॾींहुं मके जे ॿाहिरां साईं जो गुज़र थियो। हाणे बिल्कुलु शुरूआती दौरु आहे, जंहिं दौर में कुफ़ार जो असहाब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ज़ुल्म उरूज थियो, तकलीफ़ूं ॾुख मुसीबतूं हुज़ूर जे ग़ुलामनि ते पहाड़ उहे केरींदा हुआ अज़ियतुनि जा। काफ़रनि जा 7 काफ़िला उतां गुज़रिया। उन्हनि 7 काफ़िलनि ते ज़ेवरात, सोन, चांदी, सामान उहो बाक़ाइदे लॾियल हुयो, उहो काफ़िला भरियल आहे सामान सां। त मदीने वारा साईं उन्हनि काफ़िलनि खे ॾिसी ऐं फ़रमाइनि था त हाणे पंहिंजे क़ल्ब अनवर में इहो ख़्यालु फ़रमायूं त मुंहिंजा असहाब मुस्लमान मिसकीनीअ में, ग़रीबीअ में, ॾुख में रहनि था, ऐं काफ़रनि जो मुशरिकनि जो एतिरो साज़ो सामान आहे। मुंहिंजा ग़ुलाम, मुंहिंजा असहाब मिसकीनीअ में, ग़रीबीअ में आहिनि, ऐं जेके हीअ सामान मां ॾिसां थो इहो काफ़रनि जो एतिरो सामान आहे। क़ल्ब अनवर में सिर्फ़ु ख़्यालु फ़रमायो इहो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजी उम्मत जे लाइ हिकु तोहफ़ो अता फ़रमायो उते जो उते, ऐं हुन तोहफ़े सां गॾु इहो फ़रमाए त महबूब हीउ जेको मां तोहफ़ो तव्हांखे अता कयां थो, तव्हांजी उम्मत खे, तव्हांजे तुफ़ैल, इहो इन्हनि कुफ़ार जे 7 भरियल काफ़िलनि खां हिन दुनिया ऐं आख़िरत में वधीक अफ़ज़ल आहे। उहो तोहफ़ो कहिड़ो? अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि 7 ई काफ़िलनि जे एवज़ अलहम्द शरीफ़ जूं 7 आयतूं मदीने वारे साईं खे ॾिनियूं। सूरह फ़ातिहा जो नुज़ूल थियो 7 आयतुनि जो, उन्हनि 7 ज़ेवरनि सां भरियल काफ़िलनि जे एवज़। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़रमाए महबूब जेको हीअ सूरत उन जेको हिन जो हक़ आहे पढ़ण जो, उन हक़ सां पढ़ंदो, उन तरीक़े सां पढ़ंदो त हिन दुनिया में बि इन जूं बरकतूं ज़ाहिर थींदियूं ऐं आख़िरत में बि इन जो अजुर हुनखे मिलंदो। त अलहम्द शरीफ़ उहा नेमत अथव जेका असां हर नमाज़ में पढ़ूं था, हर नंढो वॾो मुस्लमान पढ़े थो, पर असांखे उन जी तासीर जी ख़बर नाहे, असांखे उन जे कमाल जी ख़बर नाहे, उन जे फैज़ जी ख़बर नाहे, उन जे असर जी ख़बर नथी पए। तव्हां इतां अंदाज़ो लॻायो न त हुज़ूर जो सिर्फ़ु इहो सोचणु ऐं उन जे बदिले में अलाह साईं अहिड़ो करम कयो जो अलहम्द शरीफ़ ॾिनई, त इन में कुझु त हूंदो न, को कमाल त हूंदो न इन सूरत में जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुज़ूर खे इहो तोहफ़ो ॾिनो आहे। इहा एतिरी अज़ीम सूरत आहे, एतिरी अज़ीम सूरत आहे जंहिंजो बयानु मुफ़सिर लिखनि था त क़लम में ताक़त न आहे जो सूरह फ़ातिहा जा फ़ज़ाइल जमा करे सघे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असहाब, हाणे मां तव्हांखे असर थो ॿुधायां त इश्क़ रसूल
ऐं हुज़ूर सां जेका उन्हनि खे निस्बत हुई या औलिया कराम जो पढ़णु आम माण्हू जो पढ़ण में केॾो फ़र्क़ु आहे। अमलनि ते सभु शयूं असरु कंदियूं आहिनि। तव्हांजो रिज़्क़ जेकॾहिं हलाल आहे, तव्हांजी कमाई जेकॾहिं हराम न आहे, यानी तव्हांजे पेट में जेको गिरह वञे थो उहो गिरह हराम जो न आहे, उहो हलाल जो आहे, त क़ुरान तव्हांखे उहे असरार ऐं लताइफ़ ऐं कमाल ॾेखारींदो जो इंसान जी तबियत ज़िंदगी हैरान थी वेंदी। हबीब खे ॾिनो आहे मदीने वारे साईंअ खे, असां पढ़ूं था बि कुझु नथो थिए, यानी 5 वक़्त नमाज़ में पढ़ूं था बि ज़िंदगियुनि ते को असरु न आहे, मुआशिरे ते को असरु न आहे, उहो उनजो रंग ज़िंदगी में नथो चढ़े, त उनजो ख़बर अथव छो? अमलनि में उहा ताक़त न रही, रिज़्क़ में हलाल न रहियो। जॾहिं कमाई इंसान जी उहा न हुजे जेका मदीने वारे साईं फरमाई आहे, त पोइ उहो असरु ख़तमु थी वेंदो आहे। हाणे असहाब रसूल या औलिया कराम जो असरु ॿुधो। सही बुखारी जी हदीस आहे, हज़रत अबू सईद ख़ुदरी फरमाइनि था त मदीने वारे साईं असांखे कंहिं जंगी मुहिम ते मोकिलियो। काफ़िलो हुयो असांजो, कुझु सवार हुआ, असां सभिनी थकिजी अॻे सहरा जा सफ़र हूंदा हुआ जबलनि जा, वञी कंहिं हंध ते असां उते वक़्तु गुज़ारियोसीं, लथासीं त हिते राति रहूं या कुझु अरसो हिते आरामु कयूं, कुझु टाइम पोइ हितां अॻिते वेंदासीं। त उन जंहिं क़बीले वटि असां लथासीं, असांजो क़ाफ़िलो रुकियो, उन क़बीले जे सरदार खे नांग ॾंग हुयो। त उनजी न्याणी जेका आहे उहा परेशान थींदी, भॼंदी आहे। नांग जो ॾंगियल तव्हांखे ख़बर आहे त उनजो छा असरु हूंदो आहे। उहो भॼंदी आहे, चई त तव्हां में को आमिल हुजे, को पढ़ण वारो हुजे या को हकीम, कुझु बि मुंहिंजे अबे जी मदद कयो, उनखे नांग ॾंगायो आहे। त हज़रत अबू सईद ख़ुदरी फरमाइनि था त असां में हिकिड़ो शख़्स उथियो, उहो साईं आहे पाण हज़रत अबू सईद, उहो उन न्याणीअ सां गॾु वियो ऐं उन ॾंग वारी जॻह ते अलहम्द शरीफ़ पढ़ी उनखे दम कई। ऐं हुज़ूर जे असहाबीअ जो ऐं आका जो ग़ुलाम जो कमाल ॾिसो। ऐं हुज़ूर जो ग़ुलाम आहे, सही बुखारी जी रिवायत आहे, त उहो अलहम्द पढ़ी ऐं दम थो करे, उते जो उते नांग जो ॾंगल शिफ़ायाब थो थी वञे। उहो उनजो सरदार सिहत याब थी वियो। काॾे वियो नांग जो ॾंग, काॾे वियो उनजो असरु बिल्कुलु सही थी वियो। उन ख़ुशि थींदे 30 ॿकरियूं उन्हनि खे तोहफ़े में ॾिनियूं। घणियूं? 30 ॿकरियूं उन्हनि खे तोहफ़े में ॾिनियूं। त हेॾी असां तव्हां असांजे अबे जी ज़िंदगी बचाई आहे, खणी वञो, तोहफ़ो आहे तव्हांजे लाइ। हाणे अमानत ऐं सदाकत ॾिसो उन्हनि असाबिन जी। उहे ॿकरियूं पाण में न विरायूं, चयूं त न, असांजो आका, असांजो सरदार मदीने वारो साईं, जेसीं ताईं मदीने न पुॼंदासीं इन्हनि ॿकरियुनि जे हिक वार खे बि कोई हथु न लाहींदो। इहो सभु जो सभु सामान खणी इहो वाक़ियो बि हुज़ूर खे ॿुधाईंदासीं। उनखां बाद जेकॾहिं हुज़ूर फरमाईंदा त हीउ जेको असां वरितो आहे इहो हलाल आहे त खाईंदासीं, न त असां न खाईंदासीं। त पोइ सूरह फातिहा में असरु कीअं न हुजे, उहो फीणे में असरु कीअं न हुजे, दम करण में असरु कीअं न हुजे, जो एतिरी सोच हुज़ूर जी तरबियत उन्हनि खे ॾेई छॾी त जेसि ताईं मदीने पुॼूं, मदीने वारे मीर सां मिलूं, उहो जॾहिं फरमाईंदो त हीअ हलाल अथव त पोइ खणंदासीं, न त न खणंदासीं। सॼो वाक़ियो मदीने वारे साईं जी ख़िदमत में अर्ज़ु कयूं त साईं हीअं असां हिकिड़ी जॻह ते लथासीं, उन क़बीले जे सरदार खे नांग ॾंगियो ऐं असां मां हिन शख़्स वञी हुन ते झाड़ रखी, अलहम शरीफ़ पढ़ी, उहो शिफ़ायाब थी वियो। उनजे तोहफ़े में हुज़ूर साईं असांखे उन्हनि इहे ॿकरियूं ॾिनियूं आहिनि। त मदीने वारे साईं हुनखे साहबी खे चयो त तोखे कंहिं ॿुधायो त अलहम शरीफ़ सूरत दम आहे? तोखे कंहिं ॿुधायो त हिन जो नालो सूरह रुक़ी आहे, यानी फीणो विझण वारी, दम करण वारी, शिफ़ा ॾियण वारी? त उहो साहबी फरमायो त या रसूल अल्लाह, बसि मूंखे इहो सम्झ में आयो त मां अलम शरीफ़ जी एॾी फज़ीलत आहे, मां पढ़ी दम कयो। उनजे एवज़ में हुननि हे ॾिनियूं आहिनि, छा कजे? आगा फरमायो इहो जाइज़ आहे, इहो हलाल आहे, इहो पाण में विरायो ऐं इन्हनि मां मुंहिंजे लाइ बि हिसो रखिजो। त रिज़्क़ हलाल वॾी अहमियत रखंदो आहे। उहो हिकिड़ो दाणो छो न हुजे, उहो को गिरह छो न हुजे, रुपयो छो न हुजे, हज़ार छो न हुजे, जॾहिं इंसान जे उहो बदन में लहंदो आहे त उनजा वॾा असर थींदा आहिनि। उनजी परवाज़ में, उनजी रुहानियत में, उनजे किरदार में, जंहिं ते असांजे मुआशिरे जो ध्यानु न आहे। असां मुस्लमान आहियूं, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा पैरोकार आहियूं, आका ऐं दो जहां जा उम्मती आहियूं, तो क़ुरान सां मोहबत कयो।
उनजो वाहिद हल नुस्ख़ो इलाज क़ुरान पाक अथव। अव्वल बि क़ुरान हुयो, हाणे बि क़ुरान आहे, ऐं आख़िर क़यामत ताईं इहो ई नुस्ख़ो रहंदो। क़ुरान सां मुहबत, हुज़ूर सां मुहबत आहे। क़ुरान में जेको कुझु तव्हां पढ़ंदव, विर्द कंदव, उनजो तर्जुमो पढ़ंदव, हुज़ूर जो इश्क़ तव्हांजे दिलि में हूंदो, हुज़ूर जी तारीफ़, सना, मुहबत तव्हांजे दिलि में हूंदी, त इंशा अल्लाह मोमिन रहंदासीं।